तो साईं आत्माराम साहब हे साईं आत्माराम जा पिता वॾा मतिलबु वसण घोट वारा वसण घोट जा पिता 3 भाइरा माणकराम जा पुट ख़ैर मीरस जा बैठक बि हुई सामिया सलोक पढ़नि साधू संत जी शेवा कनि जीअं गृहस्थी थींदी आहे ऐं हिकिड़ो भाउ हेॾे धंधे लाइ वेंदो हुयुसि ऐं भॼन बि कंदा हुआ भॼन अहिड़ो आनंदु थियो त उन्हनि जी इच्छा थी सखर वारनि जी जेकर हे संत हिते रहनि भॻवान खे अहिड़ो मौक़ो थी वियो जंहिंमें ऐं हेॾे उन लाल वारनि खे बि अंदरि सुपिने में आहे बाबा हिन जोत जा मालिक अची विया आहिनि ऐं 45 दुकान उन महाराजनि जा सखर में हुया अची विया कुंदनदास गुलाबदास भाई ज्ञानचंद इहे 3 भाउ वसण घोट खे औलाद पिता ज्ञानचंद खे न हुई कुंदनदास संत हुया त हुनखे चयूं पंहिंजो घरवारी खे त साईं ॾे वञु ॾेर ॾे वञु मथो टेकेसि दया करे छॾनि पई अरे भाभी आई आहे तुंहिंजा वेड़ा वसदा तोखे वसणु पैदा थींदो तुंहिंजा वेड़ा वसदा अरे त उहा जोत हिननि खे ॾेई आया जोत ॾेई आया त महाराजनि जो कुझु ॿधल हो शहर में उन्हनि सेठनि ॿधी छॾियो भई रुपियो साल में या कीअं अहिड़े नमूने सां त साईं वसणराम साहिबु उगाइण विया जीअं हाणे जेके जेके नाला हुआ उन्हनि ॾेई विया उन कंहिं सेठ चई विधो होॾो थी विया पोइ मोटी विया ॿिनि खां वठी साईं विया जॾहिं मोटिया चवनि वेंदा हुन सेठ चई विधो साधन तव्हां कक कयो आहे जीअं जीअं आया उहो कागज़ जेको बणियल हो ॿुधी अथव इहा ख़बर उहो दरिया में सटियो खणी पाण जोत ॿारजी अलाह ते त पंहिंजा अलाह जा ॾिना ॾिसो श्री राम